वक्त तव्हां यूसी वॾा माशून में जनरल काउंसिल तौर ते फार्म भरायो आहे, नौजवान नेता तौर ते तव्हांखे हिन में GDI में शामिलु कयो आहे, टिकट ॾिनी वई आहे। तव्हां छा सोचियो आहे त इलेक्शन में तव्हांखे वोट केतिरो मिलंदो ऐं खटी करे तव्हां कहिड़ा उपाउ वठंदव? साईं अलहमदुल्ला जेको आहे सो त BD इलेक्शन जे हवाले सां असांखे नौजवाननि जी बि तमामु बहितरीनु सपोर्ट आहे ऐं उन खां अलावा असां नौजवान अॻिते अची करे ऐं आवाम जी भरपूर ख़िदमत कंदासीं। असां ॾिठो आहे त हुननि जा जेके कैंडिडेट आहिनि के त अनपढ़ियल आहिनि, किन खे त जेको आहे सो अलिफ बे जी बि ख़बर न आहे ऐं जेके हुननि उम्मीदवार गुज़िरियल इलेक्शन में बीहारिया हुआ उन्हनि जो रिज़ल्ट ईअं सफ़ा ज़ीरो। उन्हनि आवाम जी काई ख़िदमत न कई आहे ऐं आवाम हाणे सुजाग थी चुको आहे। आवाम जी असांखे भरपूर वोट मिले थी पई ऐं हू जिते बि वञनि था पिया मायूस थी था पिया अचनि। अलहमदुल्ला असां 26 जून ते हिननि खे ॾेखारींदासीं त GDA सां आवाम गॾु आहे ऐं आवाम GDA खे सपोर्ट पियो करे। तव्हां जेको आहे सो नौजवान तौर ते जेके ॻाल्हि करे त हुननि खे वोट नथी मिले, नौजवान त पोइ असां सां गॾु ई आहे। जी तव्हांखे कामयाबी तौर ते इनशाला थिए थी 26 तारीख़ ते, नौजवाननि जे लाइ तव्हां छा सोचींदव? साईं नौजवाननि जे लाइ असां इहो सोचींदासीं त असां नौजवाननि खे गॾु खणी हलंदासीं ऐं असां पढ़ियल लिखियल तबिके खे अॻिते आणींदासीं ऐं असां तालीम जे लाइ जेको आहे सो अॻिते वधंदासीं। असांजो मंशूर इहो आहे त बहितर तालीम, बहितर ड्रेनेज सिस्टम ऐं जेको आहे सो त जेके असांजा हिते मंशा जा जेके अॾा आहिनि उन्हनि मंशा जे अॾनि जी रोकथाम जे लाइ ऐं जेके होटलिंग वग़ैरह आहे उते असांजो नौजवान तबिको या जेको नंढो ॿारु आहे उते असां जेको आहे सो त उन्हनि जे लाइ रोकथाम कयूं, बहितर कानून सिस्टम खे असां जेको आहे सो त माण्हुनि खे सपोर्ट फराहम कयूं, इहो असांजो मंशूर आहे। तव्हां नौजवान जे लाइ ऐं चइनी वार्ड जो यूसी वॾा माशून जे लाइ आवाम जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदव? असांजो इहो मैसेज आहे त असांजा जेके चइनी वार्डनि ते जेके काउंसलर आहिनि उहे अलहमदुल्ला भरपूर महिनत पिया कनि ऐं उन महिनत जो सिलो आवाम खे गुज़ारिश कंदासीं त उन्हनि जी सपोर्ट कनि, उन्हनि खे सपोर्ट करे उनखे खटाइनि ऐं करप्ट सिस्टम जो ख़ात्मो आणे।